सॼणो हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सनीफ़ जिए आलम इंसान अव्हां वटि हाज़िर थींदो आहियां रोज़ाना लतीफ़ टीवी में ऐं लतीफ़ साईं जो पंहिंजे सम्झ ऐं सोच मूजिबि पैगाम खणी अव्हां वटि पेश थींदो आहियां। ख़्वाहिश इहा आहे त फ़िक्र लतीफ़ अॼु जे समाजी हालतुनि में झर झंग ताईं पहुचे, हर माण्हू ताईं पहुचे ऐं हर माण्हू फैज़याब थिए ऐं असांजो जेका सोच आहे, जेको शऊर आहे, उहो शऊर एतिरनि त बुलंदियुनि ते पहुचे जो असां में पंहिंजे धरती, पंहिंजे वतन, पंहिंजनि रिश्तनि नातनि दोस्तनि ऐं ज़िंदगी जे समूरे वहिंवार जो असां वटि इदराक अची वञे। ऐं जॾहिं असां वटि इदराक आयो त यकीनन असां जेके अॼोकियूं हालतूं आहिनि उहे हालतूं न रहंदियूं। महबूबो जमन कल्याण जो बैत थो पढ़ां, वेॼनि सीं वाई पिया किरी न कयाऊं, डॉक्टरनि सां तूं मां कयाऊं, उन्हनि सां झेड़ो कयूं, उन्हनि सां चबियाऊं। वेॼनि सीं वाई पिया किरी न कयाऊं, जे पंधु पारियाऊं त सिघाई सिघा पिया। पर जेकॾहिं इहो पंधु पारनि हा त तकिड़ा सिहतमंद कंदा ऐं तकिड़ा जेको आहे सो उहे चङा भला चाक थी वेंदा। हाणे इन बैत जो बिज़ारनि त हिकिड़ो बीमार आहे जेको डॉक्टर वटि वियो आहे, डॉक्टर हुनखे किरी ॾसी आहे त फलाणी शइ न खाइजांइ, फलाणी शइ न खाइजांइ। डॉक्टर हुनखे इहा हिदायत कई आहे, चए ते हू हुन सां ज़िदियो आहे, हुन सां चबियो आहे या हुन सां जेको वर्ताव कयो अथसि जेको हुनखे न करणु खपंदो हुयो। बिज़ारनि बैत ईअं थो चवे, पर जेकॾहिं इन जी असां समाजी गहराई में वेंदासीं त वेॼनि सीं वाई पिया, उन्हनि साञावद माण्हुनि सां, सम्झ भरियनि माण्हुनि सां, जिन संदसी मुफ़ादनि में, समाज जे मुफ़ादनि में, क़ौम जे मुफ़ादनि में, धरतीअ जे मुफ़ादनि में खेसि सलाहूं ॾिनियूं, इलाज ॾसिया। छाकाणि त बीमारी रुॻो वजूदी नथी हुजे, पर्दगी नथी हुजे, इज्तमाही क़ौमी बीमारियूं बि थियनि थियूं ऐं उन्हनि क़ौमुनि अंदरि वेॼ बि हुजनि था। पर बदकिस्मतियूं हुजनि थियूं त असां उन्हनि वेॼनि जो चयो नथा कयूं, उन्हनि जो चवणु नथा मञूं। जॾहिं असीं ईअं करियूं था ऐं असां किरी नथा कयूं, जॾहिं परहेज़ नथा करियूं उन्हनि शयुनि खां, जिन शयुनि खां असांखे पंहिंजा समाजी वेज मना कनि था, त पोइ असांजो समाज अञा वधीक बीमार थिए थो, अञा वधीक अघो थिए थो। छाकाणि त असीं पंहिंजनि उन्हनि साञावनि माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते अमल नथा करियूं। असांजे सिंध में केॾो लिखियो वियो आहे, केॾो भोॻियो वियो आहे, केॾो ॻाल्हायो वियो आहे, पर अॼु जॾहिं असां पंहिंजो समाजी हालतूं ॾिसूं था त सच पुछो त जीउ झुरी थो पवे ऐं अंदर में हिकिड़ी अहिड़ी अजीब तकलीफ़ महसूस थी थिए जंहिंजो को अंत कोन्हे, जंहिंजो को छेड़ो कोन्हे। उनजो सबबु कहिड़ो आहे? उनजो सबबु ज़ाहिर आहे, जेको लतीफ़ साईं चवे थो त वेॼनि सीं वाई पिया। असां सभई पंहिंजो पाण खे पाव त सम्झूं ई नथा, सभई सेर था सम्झूं। ऐं जॾहिं असां पंहिंजो पाण खे सभई सेर था सम्झूं त पोइ ज़ाहिर आहे असांजी समाजी हालत इहा बीहणी आहे जेका हिन वक़्तु मौजूदु आहे। हिन वक़्तु छा आहे, भाउ जो वेरी आहे, रिश्ता नाता सभई दाव ते लॻी चुका आहिनि, दोस्तियूं, भाइटियूं, यारियूं, वड़ा वास्ता, सभु शयूं असांजूं उहे शकी बणिजी वियूं आहिनि। ऐं असां जेको असांजो तरीक़ाकार आहे, जेको असांजो स्वभाव आहे ॾिसां, उहो मुफ़ादनि वारो स्वभाव बचियो आहे, पर पंहिंजाइप वारो, क़ुर्बानीअ वारो, इसार वारो जेको असांजो वर्ताव आहे उहो असां वटि रहियो न आहे। छाकाणि त असां वेॼनि जो चयो न आहे मञूं, असां उन्हनि सां विड़िया आहियूं, असां उन्हनि सां झेड़ा कया त न आउं किरी कंदुसि,
वेज चवे थो वॾो गोश्त न खाइजांइ, वेज चवे थो त इहे जेके वॾा माण्हू अथई, इहे वॾा माण्हू सिर्फ़ु तुंहिंजे मथे ते 5 सालनि खां पोइ हथ रखंदा आहिनि, पर इहे तुंहिंजा न अथई। असीं चऊं था न, असीं उन सां चॿिजी था पोइ वॾा वॾा बहस था कयूं, गैर मंतकी, गैर अक़ली, बेसमझाई वारा असीं उन सां बहस था कयूं, पर असां उनजी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं। हालांकि हू जेको असांखे वेग चए थो उहो असांजे सगाई जे लाइ, जेका असांजी अघाई आहे समाजी सियासी, जेका असांजी अघाई आहे उनजी सगाई जे लाइ उहो असांखे सलाहूं थो ॾसे, असांखे किरीअ जे लाइ ॾस थो ॾे। पर असां जॾहिं उहे नथा ॾस अख़्तियार कयूं ऐं हुनखे चयो नथा मञूं, भाॻे हुन सां विढ़ूं था, त हुनजो नतीजो इहो थो निकिरे त असांजे समाज जी जेका अॼोकी सूरत हाल अवां ॾिसो था, अॼु असां 21 सदी में हलूं था, उन में जेका असांजी सूरत हाल आहे उहा केॾी ख़तरनाक हद ताईं उहा अबतरी जी हालति में हली वई आहे, ऐं असां पंहिंजे पाण खे तब्दील करण जे लाइ तयारु न आहियूं। बुनियादी जेको नुक़्तो आहे मुंहिंजा सॼण, उहो नुक़्तो आहे पंहिंजो पाण खे तब्दील करणु। पंहिंजो पाण खे तब्दील असीं तॾहिं करे सघंदासीं जॾहिं असीं वेॼनि जी ॻाल्हि ॿुधंदासीं। वेॼ जेके समाजी वेॼ आहिनि, जेके सियासी वेॼ आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधंदासीं ऐं उन्हनि जो जेके ॾस आहिनि उन्हनि ॾसनि ते अमल कंदासीं। उहो जेके इलाज ॾसनि था असांजे अंजनि जो, उहो इलाज अख़्तियार कंदासीं त असीं सदा थींदासीं। सदा थींदासीं त असां रुॻो जिस्मानी तौर ते न, पर शऊरी तौर ते बि सदा थींदासीं। ऐं जॾहिं शऊरी तौर ते असीं सदा थींदासीं त ज़ाहिर आहे असां पंहिंजे क़ौमी समाजी दर्दनि जा सबब मालूम करे सघंदासीं। जॾहिं सबब मालूम थिया त असीं उन्हनि सबबनि जो ख़ात्मो आणींदासीं। ख़ात्मो आयो त ज़ाहिर आहे असां उन्हनि बीमारियुनि खां आज़ाद थी पवंदासीं ऐं हिकिड़ी सिहतमंद क़ौमी ऐं समाजी ज़िंदगी असीं गुज़ारींदासीं। इहो लतीफ़ साईं हिते असांखे चवण थो चाहे। बैत जी ॿियूं बि खोड़ मानाऊं कढी सघिजनि थियूं, पर अॼु जेका असांजी समाजी हालत आहे त उन लिहाज़ खां हिन बैत जी माना वञी उते थी बीहे त वेॼनि सां वाई न पओ, उन्हनि सां छेड़ा न कयो, ऐं हू जेको ॾसनि था किरी कयो ऐं उन्हनि खां परहेज़ कयो, पासो कयो उन्हनि खां। उन्हनि सभिनी खां पासो कयो जेके अव्हांजे मसइलनि जा जवाबदार आहे, ऐं पंहिंजो उहो जेको वेॼ अव्हांखे ॾस ॾिए थो, पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो जहान जोड़ियो, हिकिड़ो पंहिंजो अहिड़ो माहौल जोड़ियो जो अव्हां सभई जेके मुतासिर आहियो, जेके भोॻनाऊं भोॻियो था, उहे सभई पंहिंजी हिकिड़ी कुवत पैदा करे ऐं हिन समूरे समाज खे तब्दील करे छॾियो ऐं जोड़ियो हिकिड़ो अहिड़ो समाज जंहिंजा ख्वाब लतीफ़ साईं ॾिठा हुआ। सॼणो लतीफ़ साईं जो बैत कल्याण मां अव्हांजे आॾे में अर्ज़ु रखियो, ऐं मूंखे उमेदु आहे त अव्हां दोस्त हद खां वधि लतीफ़ जी खे ॾिसंदा, ॿुधंदा, पसंदि कंदा, कमेंट कंदा, ऐं तनक़ीद हुजे तनक़ीद कंदा, ऐं शेयर कंदा दोस्तनि सां। पैगाम छर ढंग ताईं पहुचाइणु घुरिजे। हीअ असांजो क़ौमी फ़र्ज़ु आहे, हीअ असांजो अख़लाक़ी समाजी फ़र्ज़ु आहे त हीउ पैगाम असीं पहुचायूं। शायदि केतिरा दोस्त इहो सम्झंदा हुजनि त हीउ यूट्यूब ते ऐं इनजे करे पोइ रखां त जीअं कमायां ऐं पैसो कमायां। सच पुछो लतीफ़ साईं जे कसम आहे त अहिड़े क़िस्म जो को इरादो न आहे। सिर्फ़ु इहो इरादो आहे त हीउ असां अॼु हूंदासीं सुभाणे न हूंदासीं, उहो कुझु छॾे वञे जो असांजी ईंदड़ नसुल उहो ही सभई शयूं, छाकाणि त यूट्यूब सदाईं हूंदो, असां न हूंदासीं, ही टेक्नोलॉजी सदाईं हूंदी, असां न हूंदासीं, त उहे अची ॾिसनि ऐं ॿुधनि ऐं सम्झनि त असांजा वॾा असांजे लाइ छा चई विया। सदाईं आबाद हुजे, पंहिंजे वक़ार ऐं पंहिंजे इज़तुनि सां जियो, हक़ मौजूद, जिए सिंध, जिए लतीफ़, जिए आलम इंसान।